घोटकी जे कचे में हथियारबंद घरनि ते चढ़ाई करे 3 ॼणनि खे मुबैना तौर अगवा करे विया आहिनि। तफ़सील मालूम कई था एहसान कलवड़का। जी एहसान। जी बिल्कुल, घोटकी जे गेमड़ो जे कच्चे वारे इलाइक़े ॻोठ करीमनो ॻोठो में हथियार बंदनि सुमरा बिरादरी घरनि ते काह करे 3 नौजवाननि खे अगवा करे खणी विया आहिनि। मुलज़िमनि में शबीर अहमद ऐं वज़ीर अहमद ऐं नज़ीर अहमद सुमरो शामिल आहिनि। मुलज़िमनि जे वारसनि जो इहो चवणु आहे त आरबाणी बिरादरी जे हथियार बंदनि घरनि ते हमलो करे हथियारनि जे दौर ते असां 3 नौजवाननि खे अगवा करे कचे तरफ़ मुलज़िमनि जी जेको आहे उहो वीडियो जारी करे छॾियो आहे, जेके उन्हनि वटि यरगवाल बणियल आहिनि। जॾहिं त ऑडियो ज़रिए उन्हनि खे धमकी ॾिनी वई आहे त हाणे अची करे तव्हां पंहिंजा नौजवान असांखे छॾाए ॾेखारियो। अहिड़े अगवा वारे वाक़े खां पोइ मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस ऐं सुमरा बिरादरी ऐं मुख़्तलिफ़ ज़ातियुनि जा माण्हू हथियार बंदनि जे पेरनि जे पुठियां कचे तरफ़ रवाना थी विया आहिनि। आख़िरी इतलान ताईं मुलज़िमनि जी बाज़ियाबी अमल में न अची सघी आहे। जी एहसान, तफ़सील ॾियण जे लाइ महिरबानी।